ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। चोड़ जमाली मां चोड़ जमाली लॻो पुलिस ऐं ॾोहरनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ऑडियो लिंक ते मौजूद आहे चोड़ जमाली मां प्यार अली हालो जी। प्यार अली, तफ़सील खां आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, थाणो लाॾियूं जे हद चौकी जोंगो जलबाणी ते मुक़रर इंचार्ज अब्बास पवार ऐं संदसि टीम गुज़िरियल राति कोडारी शरीफ रोड ते हिकु मुबीना वारदात बाद पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थियो आहे ऐं 4 ॾोहारी हुआ जिन मां 3 फरार थी विया आहिनि। हिक खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई दौरान हिकु जवाबदार रफ़ीक उर्फ टप्पी मिर्गल फायरिंग में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ॿुधायो आहे त साणुसि गॾु शबीर मुर्गल, अकबर मुर्गल, मंठार मल्ला ऐं रोशन मल्ला उर्फ रोशू वारदात में शामिल हुआ। उस दौरान ज़ंगेज़ा बिरादरी तरफ़ां पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस फौरी कार्रवाई कंदे जवाबदार खे मुक़ाबले जी हालत में ज़ख़्मी गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। इंशाअल्लाह फरार थियल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जी तरफ़ां 2 अलॻि-अलॻि एफआईआरूं दाख़िल कयूं वयूं आहिनि। हिकु सरकारी मुदत में एफआईआर दाख़िल कई वई आहे, हिकु ज़ंगेज़ा बिरादरी जी मुदत में दाख़िल कई वई आहे। वधीक पुलिस ॿुधायो त जांच जारी आहे। गिरफ़्तार जवाबदार खां इंसाफ़ जी वधीक उमेद आहे। हिकु कार्रवाई खां पोइ तारीख़े शाहबंदर जे भरपासे इलाइक़े में ख़ुशी जी लहर ॾिसण में आई आहे। शहरियुनि पुलिस जी बढ़ोतरी। ठीकु आहे, महिरबानी प्यार अली हालो।